जेकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखानी जी रिपोर्ट मुताबिक़ JY जे ज़िले आमला तालुकनि जे उमरा निज़ामा ऐं मुआविन जो ज़िले अमीर डॉक्टर H अंसारी जी सदारत में गडियल 26 आईनी तरमीम बैदि नए कानून साज़ी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी, गज़ा में जारी वहशी बमबारी ऐं सिंधु नदीअ ते केनाल ठाहिण जे साज़िश ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। ख़बर मूजिबि जमियत उलमा इस्लाम सिंध जेकमाबाद जे मजलिस आमला मुआविन ऐं तहसीलन जे उमरा ऐं जनरल सेक्रेटरीज़ जो गडियल इजलास बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस जी कामयाबी 20 नवंबर ते क़ाइदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो जे सूबाई टीम सां गॾु ज़िले जे दौरे बाबति ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी जी सदारत में ज़िले रहनुमा ख़लील अमन डोल जी मेज़बानीअ में संदसि रहाइशगाह दीनापुर में थी गुज़रियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ज़िले जेकमाबाद मां वॾो क़ाफ़िलो बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस शिरकत लाइ सखर में शामिल थींदो। 20 नवंबर ते क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो पंहिंजे टीम सां गॾु तहसील ठुल जेकमाबाद ऐं गढ़ी खैरो में मजलिस उमूम जे इजलास में शिरकत कंदा। इजलास में हिकु हफ़्ते जे दौरनि में जागरता मुहिम रैलियूं कढी वेंदियूं। इजलास में दौरान 26 आईनी तरमीम बैदि नई कानून साज़ी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। चयो वियो त जेसीं असेंबलीअ में ऐं बंगलनि में वेठल ॾोहनि ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी अमुन क़ाइमु नथो थी सघे। इजलास में गज़ा में इसराइल जी जारी खूनी बमबारी ते आलमी बिरादरी ऐं मुस्लमाननि जी बेहैसीअ खे शर्मनाक करार ॾिनो वियो। वधीक चयो वियो त सिंधु दरिया ते चोलिस्तान जे बंजर ज़मीन खे आबाद करणु ऐं सिंध जी सरसब ज़मीन खे बंजर बनाइण जी साज़िश आहे जेका सिंध कॾहिं बि क़बूल न कंदी।